सिंधी ॿोली। जॾहिं धरतीअ ते अञा तारीख़ जा कलम न हुआ, तॾहिं बि सिंध जी मिटीअ ते लफ़्ज़नि जूं सरगोशियूं हुयूं। मौन जे दड़े जा 5000 साल पुराणा आसार, उहे मिटीअ जा नक्श, उहे मोहरूं असांखे ॿुधाइनि थियूं त सिंध जा माण्हू पुराणे दौर खां वठी केतिरा ई महिनत कश ऐं चित्रकार हुआ। मौन जे दड़े जी तहज़ीब में न रुगो रथाबंदीअ वारा शहर हुआ, पर उते फ़िक्र, फ़हम ऐं इज़हार जी शाहूकार निशानियूं पिणु हुयूं। उहे क़दीम मोहरूं ऐं अखर असांखे अॼु बि चुपचाप चवनि था, असांजी सुञाणप जो सफ़र हिते खां शुरू थियो। मौक़िक़ चवनि था त सिंधू माथिरीअ जे इंसानी आबादीअ जूं इब्तिदाई निशानियूं असांजी ॿोलीअ जी माॻ जो पहिरियों दास्तान आहिनि। वक़्तु लंघंदो रहियो, दरिया वहंदा रहिया, तहज़ीबूं मिटंदियूं रहियूं, पर सिंधी ॿोली पंहिंजो वजूद न विञायो। जॾहिं अरब सियाह इब्न बतूता 14हीं सदीअ में सिंध आयो त हैरान थी पंहिंजे सफ़रनामे में लिखियाईं, सिंध में हिकु ख़ासि ॿोली ॻाल्हाई वेंदी आहे जेका हुननि जी पंहिंजी सुञाणप आहे। हू लिखे थो त सिंध में बुनियादी तौर ते सिंधी ॿोली ॻाल्हाई वेंदी आहे, जॾहिं त फ़ारसी ऐं अरबी पिणु कुझु तबिका ॻाल्हाईंदा हुआ। इब्न बतूता जे लिखणनि मां उहो साफ़ ज़ाहिर थिए थो त सिंधी उन दौर में सिंध जी आम माण्हुनि जी रोज़मर्रा जी राबतनि जी ॿोली हुई ऐं समाजी सुञाणप जो अहम हिसो हुई। संदसि हीउ मुशाहिदो असांखे 14हीं सदीअ जे सिंध में ॿोलीअ जे इस्तेमालु ऐं सक़ाफ़ती अहमियत जो क़ीमती पतो ॾिए थो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, जंहिंजी शाइरीअ में सिंधी ॿोली पंहिंजे ओज ते पहुती, शाहजहाँ बेत, सचल जा सूफ़ी सरूद असांजी ॿोलीअ खे एतिरो मालामाल करे विया जो अॼु बि जॾहिं को बेत पढ़िजे थो त दिलि जे कुंड कुर्छ में सदियूं अॻु जी मोहबत जा मेड़ा मचनि था। ॿोली फ़क़ति राब्ते जो ज़रियो नाहे, ॿोली त फ़िक्र जी धार आहे। जेकॾहिं असां पंहिंजी ॿोलीअ खे महफ़ूज़ न कंदासीं, जेकॾहिं असां उन में बेहिसाब ॿाहिरें लफ़्ज़नि जी मिलावट करियूं था, त आहिस्ते आहिस्ते असांजो असलूको रंग, असांजी सुञाणप, असांजी तारीख़ मिटबी वेंदी। हाइब्रिड लैंग्वेज। हाइब्रिड जो मतिलबु आहे पंहिंजी हक़ीक़ी ॿोलीअ सां गॾु ॿिया लफ़्ज़ मिलाए ॻाल्हाइणु, जीअं सिंधी ऐं अंग्रेज़ी गॾाए करे ॻाल्हाई वेंदी। जॾहिं असांजी सिंधीअ में अंग्रेज़ी ऐं ॿियनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ घिरंदा त असली सिंधी लफ़्ज़ विसरी वेंदा। फ़िक्र जी ख़ालिस रोशनी मध्यम थी वेंदी। पंहिंजे ॿोलीअ में नवनि ख़्यालनि जे तर्जुमे जी सलाहियत वधायो, पर बुनियादी ढांचो ऐं असलियत क़ाइमु रखो। अचो त पंहिंजी ॿोलीअ सां इश्क़ करियूं, ख़ालिस इश्क़। उन में सोचूं, उन में ॾिसूं, उन में लिखूं, पर उन खे मिलावट खां बचायूं, उन खे असलियत सां सींगारियूं, छाकाणि त सिंधी ॿोली सिर्फ़ु ॿोली न आहे, असांजे वजूद जी पका आहे। सिंधी ॿोली सदियूं पार कंदे अॼु बि असांजे दिलनि ताईं जीअरी आहे, ज़िंदा आहे, ऐं उन खे ज़िंदा रखण जो सबबु असां ई आहियूं। असां ई उन खे हेसी ताईं ज़िंदा रखियो आहे। पर जेकॾहिं असां उन खे हाइब्रिड कंदा ईंदासीं, असां पंहिंजे ॿारनि सां हाइब्रिड लैंग्वेज ॻाल्हाईंदासीं, त उहा ॿोली वाक़ई हाइब्रिड थी वेंदी, पंहिंजी असलियत विञाए छॾींदी। त पंहिंजे ॿारनि सां सिंधी ॿोलीअ में ॻाल्हायो। हर ॿोली ख़ासि हूंदी आहे, उन जी पंहिंजी अहमियत हूंदी आहे। हर ॿोली भले ॻाल्हायो, पर पंहिंजी ॿोलीअ में मिलावट न करियो। पंहिंजी ॿोली ख़ालिस ॻाल्हायो, छो त ख़ालिस ॿोली ई असली रही सघे थी, ऐं हाइब्रिड ॿोली उन खे तबाह करे सघे थी, ख़तमु करे सघे थी ऐं उन खे विञाए सघे थी।